मोहब्बतन जो माग एक अड़े गोठ जी कहानी जैसे जर जो पानी कड़ो ऐं फसल सिर्फ वसत थिन। इन करे गोठ वारन जी हर वक्त नज़रूं मथे आसमान तरफ हूंदियूं आहिनि। बुखन दुखन में जिंदगी गुजारण खां पोइ बि ज़ुबान ते हर वक्त मालिक जी ज़ात जो शुक्र बिजा आणींदा रहनि था। पाण में विढ़नि था, झगड़ो कनि था ऐं ॿारनि जियां हिकु ॾींहुं विढ़नि ऐं ॿिए ॾींहुं सभु हिकु थियो वञनि। दिलि में कॾहिं बि नफ़रतनि खे जनम कोन था ॾियनि ऐं हर वक्त हिक ॿिए सां मोहबत वंडींदा रहनि था। हिन कहाणी जा सभु किरदार पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। ही आहे मुजेरी ॻोठ जो चङो। ही आहे त 2.5 दर्जा पढ़ियल पर पाण खे कलेक्टर खां ई मथे सम्झंदो आहे। पीर हुजे या मीर हुजे पर मुजेरीअ जो को मटु ई न आहे। ॻोठ वारा त मुजेरी जी इज़त कनि था पर घर में मुजेरी जी हले ई कान्हे। संदसि ज़ात बाई आई बायताल न करे, ईअं थी नथो सघे। ही आहे माई ढकणी जेका गिला करण खां मुड़े ई कान ऐं चवंदी आहे त जॾहिं मालिक हे बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। हिननि खे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, असांजा जहिड़ा नंढड़का आहिनि। हा मां, कावनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। ही आहे सूमर सौदाई, पंहिंजे वापार करे सौदाई बणिजी वियो पर पोइ बि कंहिंखे वठ नथो ॾे। उमर अथईन मन नंबर जो सौदाई नफ़ो थिए या न थिए पर सोतो ज़रूर कयो। जहिड़ो सूमर आहे त उन खां घटि वरी संदसि ज़ाल बेबुल बि न आहे। बेबुल बि बेबुल ठही, हा बेबुल खां बलाऊं पन्हा थियूं घुरनि। ही आहे पहिरें नंबर जो फॾाई होतू ऐं जिते होतू हुजे हुते हुल न थिए। होतू हुजे हुल न थिए त पोइ होतूअ जे हुजण जी कहिड़ी ज़रूरत आहे। वरी होतूअ खां 4 हथ वधीक संदसि ज़ाल खैरी। जिथे खैरी हुजे ऐं उते खैर खड़ो ई नथो लॻे। ही आहे खड़पील जंहिंजो गुज़र टांगे गाॾे ते आहे। खड़पील नालो इन करे पियो को बि कमु करण वक़्तु नफ़े ऐं नुक़सान जो असुल बि न सोचे। डोरो नारो कंडो नंढो स्टाफ वॾो स्टाफ 5 रुपया चावदी। इन खां अलावा ॿिया खोड़ सारा किरदार आहिनि ऐं हर किरदार हिकु कहाणी आहे। बुखन दुखन ते ज़िंदगी गुज़ारींदड़ किरदारनि जी अचोत ॾिसूं था कहाणी। होतो बाबा मूंखे लॻे थो त हिन साल वस थिए ई थी। न थोड़ो ई कोन सघे ॾिसी न पा ककरी आसमान ते आहे। बाबा पूरब खयूं बीठो आ, छोड़ खे ज़रूर गीले खणी ईंदो। मुजेरी ख़बर कान्हे साल पूरब खुली साड़ो थी पियो पर हिकिड़ो ककर बि नज़र आई। हाँ होतो हिन मिट्टीअ मां बि मींहं जी महक पई थी अचे। तूं पाण सिंघी ॾिस। ए मुंहिंजा मालिक ही ॾिस मिट्टी बि प्यासी आहे। मालिक असां ते राम कर। ए मुंहिंजा रब्बुल आलमीन को वॾो फुड़ो वसाए को वॾो फुड़ो मुंहिंजा मालिक। मुझे ॾिस जाए ही
टियों साल बस कांदी असां मिस्कीननि खे ॾिसजा। हो तो मुझेरी सही थो चवे। पूरब कम खे पटियूं वेठो, वॾफड़ो ज़रूर वसंदो। सुधाई अॻे साल बि ईअं हुई। सावण वियो, अॾो वियो, ॾिसो में वॾो आसरो कयोसीं। ॾिसो वॾफड़ो त छा पर सुधाई हिकिड़ी नंढड़ी फुड़ी बि कान वसाई। है ओ जने नाद न बिज, अला तने तुंहिंजो आसरो। ओ पो बारिश जो अला वलडी उन्हनि खे वो। ओ अला अला ओ अला अलाई अला। चलो कम कारुन के बादल प्यारा इतने रखी ना, इतने रखी तरस मचे बेटा, तरस अचन था। खमीस उठबो बाबा, खमीस इतनी दे हली या डोर ना दे। 5 रुपया वे चाबुदी डोरो ना रो बड़ो स्टाफ नंढो स्टाफ। 5 रुपया चाबुदी। हल खड़ पी ला, जल्दी कर बाबा, देर थी दे छो। फिलवारो कर बाबा, देर पी थे। आयो जल्दी कर, देर थी दे। बंद कर चाबरी, देर थी दे। हलजुमा कान दोनी चाचे खमीस ले वजणो आहे। चाचे खमीस टिबी आ रे। हां अतो खमीस टिबी आरो हेडा टिबा ठाया दस। ओ आसमान सा तो लगे अन्या लगो पियो आ। यो खमीस टिबो चाचो चवंदो आ वंदे देण का सुठो आ 5 त गारियूं टिबे ते उछारे थो। कलाक त थी विया बाबा। वे 5 रुपया वे है ना नहीं छा तो जुमा। हूं ई सवाल के न थी गया यार। एक स्प्रे सा हवा बा खड़ पी ले। ओ बाटा बोरो गेते टांबरो के हलन दिया आज के नारी बोल बजा करने वनी चावती। अब बाजे ने मालिक है पर ढक गया है तो ढकनी छो न ढकींदी। अब ये तो मुझे मथा अजाया इल्जाम है ना, तो ढकनी कंजा राज रखे ही कान थी। जल्दी अच पर 5 रुपया कढियो अच चावती। अब मां भी दस खमीसो टिबो आई तू इंदे ढोरो नारो भला ये 5 रुपया पेरे स्टाफ जो किथा जो इंसाफ है। माई ढकनी नंढो वडो स्टाफ 5 रुपया थी जेकॾहिं तू कस नथी खाई त तू वञ ढोरे नारे ला पोइ उन्ही खां वरी वापसि खमीस में हली वञजां। खड़पील हिन में शक बि न अथई। काकी ढकणी ईअं बि कंदई पर पाण खे कस कोन लाईंदई। तोरो सब्र कर पोड़ी माई हां टांगे ते पहुंचा, टांगे ते चढ़ी वे हां कोई त हलंदे न। थोड़ो पोइते थी वेजां मथा पूरी भॼे हिन पासीरियूं। पूरब असां सां एॾी बेवफ़ाई छो थो करीं? 3 साल असांजा पट प्यासा आहिनि। हाणे त को वॾो फुड़ो वसाए न। वसंदो बाबा, अहिड़ो त वॾो फुड़ो वसंदो जो ढोरा ढबा हिकु थी वेंदा। अड़े सोदाई खुट्टी थी खड़ई खामखा खुट्टी थी खड़ई। ओ तो हुल न कर, मां चवां थो हुल न कर। हरू भरू परावा सौदा न फिटाए। रही कारीगर दे पेर तो पवई कारीगर ते भला जे वस थी पए त पोइ ईदू पोइ हाणे ईअं कर जो ॿुधाए
88 जे फसल जा घणा ॾींदे? हाँ तूं ॿुधाए। मां ॿुधाए, मां तोखां वठंदुसि पूरा 8000। नको इहे तमामु वॾा आहिनि। पोइ भला तूं ॿुधाए घणा ॾींदे? मां तोखे 4000 रुपया ॾींदुसि। न टको घटि न टको वधि। हा, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि तोखे मञणी पवंदी। मां 88 चूंडे खणंदुसि ऐं वधीक आहे तुंहिंजी मर्ज़ी। क़बूल करीं या न करीं? तजादा मिलनी मुफ्त जा जामी दौरान। बाबा मूंखे क़बूल आहे न, मूड़ी ॾे। हा घर हल, मोरी ॼाए थो। सलाई पोरू घर पहुच पुट बिबुल जे घर कपूड़नि जे थापे सां न कुटी त पोइ पुट मूंखे ई चए छा? इहा मुंहिंजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे का जो ॿुधाईंदो। सौदो त बाबा पको थियो न। बाबा पको थियो, पको। त पोइ हाणे हीअं कर, रख पाछा पीर जो हथ ॾाड़ीअ ते। सूमर फिरी भॼी त कोन वेंदे न? मुजेरी हे ॾिस मुंहिंजो ॾाड़ीअ ते हथ। बसि थिए या न थिए, तूं टके टके जो मालिक। अरे सदाई कारी हर डंगे दिया दा कारी हर डंगे। मिठो खाई हाणे अंदर क्या सड़। भाई और सरो बचायो थे या रुखा लोला बैठी बिठी। हदी बेबुल हिकु त ॾिसी थी ॾुकार थियो पियो आहे, ॿियूं 3 सालनि खां वसो थिए ई कान थी। सुञाई असली घरनि में वाका थी करे पई। हिन ई सूरनि खां मुजेरी शहर वञण ई छॾे ॾिनो। पोइ इहे सुकियूं मिर्चूं पुसाए ॾींदीमांसि लस्सीअ में, पियो चटींदो मुजेरी। हई अम्मा छा मुचेरी जो इहो हाल है? असीं ग़रीब केॾां वञूं? शुक्र कर अञा ई लस्सी मानी मिले पई। पट सुकी पाठा थी विया आहिनि। जेकॾहिं हिन साल बि वस न थी न, इहो माल वखीर सुकाईंदो थो वञे। पोइ हिन ॻोठ मां लस्सीअ जो को चुको बि न ॾींदो दी। सची आई भाई, हाणे तखियूं आसमान ॾांहुं आहिनि। मुंहिंजे रब को रहम करे, को बसकारो थी। मौला को मीहड़ो वसाए। माल त मरंदो पियो वञे, हाणे त माण्हुनि जो जीअण बि जंजाल थींदो पियो वञे। शुक्र आहे अदी बेबुल, शुक्र आहे। मौला जा एहसान आहिनि। वाह मालिक वाह, हाचो तुंहिंजा रंग आहिनि। अरे कुंगा छा थियो आहे? सफ़ाई मस्त लॻो थो अथई। अदा छा थो चए? चए थो त मुंहिंजी शादी थियण वारी आहे, तव्हां ॿई अचिजो। ओए भाई ओरे माँ की दे तो कोई तो लड़की होते तो बात जाचो। अरे तो मुझे दादा मैं कितने माँ की दे ओन नहीं माँ कितने
छा थियो अथई? अदा ये छा रत तो सां ये असर के कयो आ? छा मुजेरी जे पुट लोले सदई के न के का पादर खाए तो अची तू जो भी अलाए छा थींदो अचे अम्मा तालो ता मुजेरी रे वे एनो रत में वए तू वे मां तुझे लाए पोती खणी अचां तोके बधा दी ठीक आ रांझन हेठ वे मुके पानी ता प्यार डाडी उनी लगी आ नादा बकरियूं तो ॾिसां पर परे परे ताईं बकरियूं नज़र अचनि ई कोन थियूं तोखे केतिरा चकर चयो अथनि त तूं पाणी पाण सां गॾु खणी वेंदी कर पर तूं पंहिंजो पाणी अलाए छो कोन खणी ईंदी आहे अचे पाणी पी नादा हाणे उथी हल त ॾिसूं बकरियूं अलाए काॾे वयूं उथी नाज़ा मूं तोखे केतिरा चकर चयो आहे त पंहिंजो पाण सां गॾु पाणी खणी ईंदी कर पर तूं ईअं बकरियुनि जो दणकाए निकिरी थी पई बी रांझन हिते पाणी जो चुको छा प्यारो थी एतिरो तो ॻाल्हाई मुंहिंजी खलीअ जो तूं सभु पाणी पी वञ पर जेकॾहिं मां न हुजां पोइ त तूं उञ वरी वेंदीअ न उञ कान मरा के न के ढोरे मां पाणी पी वठां सभु ढोरूं ढंढूं वयूं सुकी बसि हिकिड़ी नदी आहे जेका जबलनि जे पोयां उन में बि पाणी ज़हरीलो आहे जेकॾहिं न उहो पाणी माल मता ऐं असां पीअंदासीं न त माल बि मरंदो ऐं असां बि मरंदासीं पोइ त माल बीमार थी पवंदो रांझन बसि हाणे थिए कोन थी असांजे काछे में ढोरुनि जो तुबनि जो पाणी सुकी वियो आहे हाणे जेका जबलनि जे पोयां नदी आहे न उन जो पाणी बि ज़हरीलो थी वियो आहे हाणे जेका असांजी क़िस्मत ऐं असांजे माल जी क़िस्मत उहो पाणी जेकॾहिं असां पीअंदासीं न त असां बि मरंदासीं ऐं असांजो माल बि मरंदो खारे पाणी पीअण खां बहितर आहे त माल बिराज ते काए हलंदासीं नाज़ा जेकॾहिं अहिड़ो पंधु कंदासीं न त बैरेज सां खां कोई दूर परे आहे उते पहुचंदे सिज लही वेंदो सुबुह जो माल छोड़ींदासीं पाणी प्यारे वरी चारींदासीं अरे चला न थई कम जी न को कार जी संजो दी थई रात जी कमल पिल्लो रे कमल इट्टी न कर कम न थो करी ने भागा बाबा काठू कणियूं तो करे आज बाकी वस थी काने जो फसल जी सार संभाला वो तो गोने भागो ही अरे चला अज बड़ा माना सा को लगी हुई अब बड़िया तो वयो से अजु अती नादा भैया वधी तो सो गोठ में चाठा हड़ा तो हाणे तो के शहर पैकेट में मोकलूं पदो मजूरी जे लाइ न न मूंखे लाचार कोन्हे जो मां पंहिंजे बचड़े खे मिशन ते छॾियां अॻे साल हो मलूक वियो हो न सॼो वीचारणो चीपाटजी वियो हिते जो आयो त हुनजी लाश बि कोन पई सुञाणिजे त मलूक आहे या को ॿियो आहे मां बुख मरंदसि पर पंहिंजे बचड़े खे मशीन ते कोन छॾींदसि हा मां हा मिशन राकास थी राकास जीअं नानी ॻाल्हि कोन कंदी त राकास माण्हू खे हॾण समेत खाई वञे न ईअं गिरटाए वेंदी आहे माण्हूअ खे
सच बा ये मिशनूं आकाश खां घटि न आहिनि। मिशन ते छॾियोसि मां पुट वञी खत जे तरे में पए जो छा अञा मुंहिंजी उमिरि आजा कमाइण जी एॾो सारो छोरो कच्छ में विहारे वेठी सिजूर में कॾहिं पाणी बदर कोन थो वञे पर मानीअ जो गफ़ो मिलंदो या कोन या सॼो ॾींहुं लंघण ते हूंदुसि। वादे खे पक थी त में कान मिड़ी पाणीअ ते गुज़र करणो रोज़ गली बुख भरम जी शन न वञई शान वरने यहाँ है पर रुखी जो कूड़ोरी बिला खाई आ जा पंहिंजूं बूटियूं चई त कपे तोखे बोर ठाहे जा बाक़ी त घर में कुझु बि कोन अथई। कहिड़ी ऐं रब जा लख एहसान आहिनि जो ॿ टे ॿकरियूं दर ते बीठल आहिनि लस्सी पाणी पई थी थिए पर हाणे त माल बि खीर सुकाईंदो थो वञे। तोखे त न ख़बर आहे दीन जी न को दुनिया जी अड़े चरी वॾो वाचारो बाज करण वारो रुखी सुखी खणी त जो काकी ॾखणी खे खणी न आयो ई घर जी जहिड़ो कंदई कमी से टिबे जा 5 रुपया 3 रुपया उछलाए हली वई आहे भली पंधु करे त ख़बर पएसि। लो बाबा लो महिरबानी लो चाल बाबा लख शुक्राना मुंहिंजे मालिक जा शाबाश पुट रोज़ी करे आयासीं वरी धिका ताबा खाईंदोसि अने मालिक साईं शाही सवारी ॾेई छॾ जेतिरो मालिक साईं जो शुक्र कयां उहो घटि आहे छा ॿुधी शाबाश मिट खे चवां हल बाबा हाणे घर वञाए हलो हली न भला अरे हल न भाई अॼु भला भाॼी में लौंगी मिर्च विधा अथई छा वात मां नासुन मां पाणी पियो थो हले जेको कुझु अथई माठ करे वेही खा वरी जेकॾहिं मां कुझु चवंदी माए पोइ वरी चवंदे बाई अची हरू भरू बताल थी विया। मुजरी छा थियो तुंहिंजो खट आयो आहे होटल वारी चयो त मुजरी खे ॾीजा थोरा वञ वञी खड़ पीले खां खत खणी अच वरी अलाए कंहिंजो खत आयो आहे खत मुजेरी कंहिंजो खत थी सघे थो मूं सदर पाकिस्तान खे खत लिखियो खत में लिखियोमांसि त असां बाबा वॾी मुसीबत में आहियूं मूंखे ईअं थो लॻे सदर पाकिस्तान खत जो जवाबु मोकिलियो आओ साईं सदर असली एॾो वांदो वेठो आहे जो साईं जन खे खत जो जवाबु ॾिनो हूंदो थी वठ चांहि पी सदर खत लिखियो हूंदो जवाबु ॾिनो हूंदई न चवी छा थी पीर हुजे या मीर हुजे पर मुजेरीअ जहिड़ो केर बि कोन्हे। बाबा ही वठो खत हाणे पढ़ी ॿुधाए पढ़ा दो जोरा पढ़ा दो एॾी तकड़ थी छा मुजेरी मां ॻाल्हि ॿुधंदे लॻी थी थियां तूं ॻाल्हि कंदे लॻी नथो थी एतिरो ववेल न आहे जेतिरो तूं सम्झी थी थधी थी थोरो थधी थी मां तव्हां ॿिन्ही मां पुट खे खत पढ़ी थो ॿुधायां मां रुगो चांहि पियां ऐं ॿाहिरो थी मोटी अचां हाउस लुढ़क अखियुनि में ख्वाब अखियुनि में ओसी अड़ो वे जाग अखियुनि में चेहरा जर्द बेगाना पहंजा कोई बेगी तन माना पहंजा पहंजो अड़ो भाग मोहब्बत
पंहिंजो अहिड़ो भाग मोहब्बतुनि जो माग। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।